बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत वेदर न्यूज़ में अवां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ास तैली अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु साल 2023 जो आख़िरी चंड ग्रहण अॼु 28 अक्टूबर ते राति जे वक़्तु थींदो। पाकिस्तान जे में जेको आहे 28 अक्टूबर ते जुज़वी चंड ग्रहण जेको आहे सो उनजो तव्हां ॾिसी सघो था, उनजो मुशाहिदो करे सघो था। चंड ग्रहण पाकिस्तान जे मयारी वक़्त मुताबिक़ अॼु राति 28 अक्टूबर ते 11:01 ते शुरू थींदो ऐं 29 अक्टूबर राति यानी अॼु राति 1:15 ते चंड खे जेको ग्रहण लॻंदो उहो उरूज ते हूंदो। चंड ग्रहण जो जेको पुॼाणी थींदी उहा 29 अक्टूबर जी राति यानी 3:36 ते चंड ग्रहण ख़तमु थींदी। चंड ग्रहण पाकिस्तान सां गॾोगॾु एशिया, रूस, यूरोप, अफ्रीका जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में चंड ग्रहण खे जेको ॾिठो वेंदो, ॾिसी सघिजे थो। ऐं चंड ग्रहण जेको आहे सो ॾिसण जे मुशाहिदो तव्हां करे सघो था। पाकिस्तान में बि चंड ग्रहण अॼु राति शुरू थींदो 11:01 ते ऐं चंड ग्रहण जो जेको उरूज हूंदो उहो 1:15 ते हूंदो ऐं राति जो 3:36 ते चंड ग्रहण ख़तमु थींदो। साल 2023 जो ही ॿियो ऐं आख़िरी चंड ग्रहण आहे जेको अॼु राति पाकिस्तान में बि जुज़वी नज़र ईंदो। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे असां इबरत जे ॾिसण वारनि खे इहो ॿुधाईंदा हलूं, इबरत टेलीविज़न नेटवर्क जा ॾिसण वारा जेके बि हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे इहा ॼाण ॾींदा हलूं त माहिर मौसमियात फ़ल्कियाती माहिरनि जो चवणु आहे त अॼु राति जेको आहे साल 2023 जो आख़िरी चंड ग्रहण जेको आहे अॼु 28 अक्टूबर जी राति पाकिस्तान में बि ॾिसी सघिजे थो। 28 अक्टूबर जे राति जुज़वी चंड ग्रहण जेको आहे पाकिस्तान में नज़र ईंदो, जॾहिं त काफ़ी मुल्कनि में चंड ग्रहण मुकमल तौर ते चंड खे ग्रहण लॻल हूंदी। अॼु राति 11:01 ते चंड ग्रहण शुरू थींदो ऐं 29 अक्टूबर जी अॼु राति जेका ईंदी 1:15 ते चंड ग्रहण उरूज ते हूंदो, यानी मुकमल चंड ग्रहण हूंदो। पाकिस्तान में जुज़वी हूंदो जॾहिं ॿियनि मुल्कनि में मुकमल हूंदो। चंड ग्रहण जो जेको इख़्तिताम आहे, ख़तमु जेको ग्रहण ख़तमु थींदी उहा अॼु राति 3:36 ते थींदी। चंड ग्रहण पाकिस्तान सां गॾोगॾु एशिया, रूस, यूरोप, अफ्रीका समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको आहे सो ॾिसी सघिजे थो। चंड ग्रहण जे बारे में अव्हांखे अपडेट ॾिनोसीं। अॼु राति चंड ग्रहण थींदी। वधीक ख़बरुनि, ॼाण, स्पोर्ट्स, क्रिकेट मैच, ख़बरूं, स्टोरीज़ लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। ग़ुलाम हुसैन ख़ासि खे इबरत वेदर न्यूज़ मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।